बिल्कुल हिन वक्त असां खैरपुर नाथन शाह जे मीरसण चौक ते बीठा आहियूं, जिते तव्हांखे पानी जा मनाज़र ॾसूं पिया त काफ़ी तादाद में पानी जेको आहे सो लात करे चुको आहे। ऐं ही तव्हांखे पानी जा मनाज़र ॾसूं पिया। ऐं ही मीरसण वारो रोड आहे जेको ॿेड़ियूं बीठियूं आहिनि रेस्क्यू लाइ, फ्लाइट ॿेड़ियूं आहिनि। सो उन सां गॾोगॾु ही तव्हांखे अपडेट ॾियूं पिया त ही आहे मेन रोड जेको पंहिंजे इन शकील शेख वारे इन मेडिकल स्टोर तां तव्हांखे उन जा बि अपडेट ॾियूं पिया। उहो बि पाणी काफ़ी लही चुको आहे, गंदगी वॾी आहे, हींअर इंतिज़ामिया नज़र न पई अचे। सो इन में म्यूनसिपल कमेटी इंतिज़ामिया खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे त जीअं माण्हुनि जी वापसी थी सघे।